अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल हई शहोक जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर शहर में पब्लिक हेल्थ तरफ़ां जारी कयल RO प्लांट गुज़िरियल 3 सालनि खां नाकारा बणियल आवाम जो एहतजाजी मुज़ाहिरो। खैबर शहर में पब्लिक हेल्थ तरफ़ां जारी कयल RO प्लांट गुज़िरियल 3 सालनि खां नाकारा बणियल आहे। खैबर शहर जो प्लांट जो RO प्लांट जो ऑपरेटर हाजी खान मला गुज़िरियल जेको 18 महीननि खां असांजो पघारूं बि बंदि आहिनि ऐं असां खां जेको आहे सो नाइंसाफ़ी कई पई वञे। मूं बार बार शिकायतूं कयूं आहिनि त असांजो मोटर ख़राबु आहे, बोर ख़राबु आहे। हीअ ॻोठ वारनि ॾिसो त अॼु बि एहतिजाज कयो, अॼु मूं वटि आया त महिरबानी करे पाणी चालू कराए ॾिए। ऐं मिसकिन माण्हू जेको आहे बार बार शिकायतूं करे चुको आहियां त महिरबानी करे असांखे बोर ठहाराए ॾिनो वञे, असांखे मोटर ठहाराए ॾिनो वञे, पर असां सां अॼु ॾींहं ताईं को बि ऑफिसर तदारुक करण लाइ तयारु न आहे। पब्लिक हेल्थ जा ऑफिसर आया हुआ 4 महीना अॻु जेको आहे सो चेयरमैन साहिबु असांखे बिजली लॻाराए ॾिनी पब्लिक हेल्थ वारनि सां गॾिजी, वरी जेको आहे सो वरी वापसि न आया आहिनि। हिते असांजे ॻोठ वारा माण्हू बार बार जेके अचनि था तमामु परेशान आहिनि। ॻोठ जो जर जो पाणी बि तमामु ख़राबु आहे, ज़हरीलो थी चुको आहे। हिते केर बि जेको आहे सो ॿुधण लाइ तयारु न आहे। माण्हू बीमार थी पिया आहिनि, बीमारनि खां बचायो वञे उन्हनि खे, असांखे बि बीमारनि खां बचायो वञे। असीं ख़ुदि बीमार थी पिया आहियूं ऐं जेको आहे सो जरनि जो ख़राबु पाणी पी पी हीउ पाणी हलंदो हो त असां तमामु ख़ुशि हूंदा हुआसीं। अॼु असांजे घरनि जी रधी पकी बि सही नमूने सां नथी थिए। महिरबानी करे असांखे हीउ पाणी चालू करे ॾिनो वञे ऐं जेको आहे सो असांजूं पघारूं बि ॾिनियूं वञनि त असीं मिसकिन मोलाई जेको आहे सो बुखुनि खां बुधालनि खां बची सघूं। महिरबानी। जंहिं सिलसिले में खैबर जी अवाम जन में हज़ूर बख्श मला, वसीम सुमरो, नियाज़ मला, शाहिद मला ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो दाहींदे चयो त असांजे झर जो पाणी ज़हरीलो बणिजी चुको आहे, उहो पाणी पीअण ते मजबूर आहियूं। असां बार बार पब्लिक हेल्थ खे शिकायतूं बि कयूं आहिनि, जॾहिं त हितां जे RO प्लांट जे ऑपरेटर ॿुधायो त मूं आला ऑफिसरनि खे शिकायतूं बि कयूं त RO प्लांट जो बोर ख़राबु आहे। कंहिं बि ऑफिसर उन ते तवजा नाहे ॾिनी। हुन वधीक चयो त गुज़िरियल 18 महीननि खां मुंहिंजी पघार पिणु बंदि आहे। खुदारा मुंहिंजी पघार बहाल कई वञे त जीअं आउं पंहिंजे बचनि जी रोज़ी रोटी करे सघां। असां वज़ीर आला सईद मुराद अली शाह खां मुतालबो था कयूं त कमिश्नर हैदराबाद तोड़े डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं पब्लिक हेल्थ खां त RO प्लांट खे बहाल कयो वञे ऐं ऑपरेटर जी पघार पिणु बहाल कई वञे।